रात असां खां प्यारा विछड़िया, रात असां खां प्यारा विछड़िया, चांडो किन खां चारा विछड़िया, सावण कहिड़े कान ईंदो जो दिल वारनि खां दिल वारा विछड़िया। नमस्ते दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद है बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। जी हाँ दोस्तों, अॼु असां यादि खणी आया आहियूं इंतिहाई बहितरीनु इंसान, अरिड़ों मेल जे ख़ूबसूरत शख़्सियत, भील बिरादरी जो तमामु मोअज़्ज़िज़ शख़्स पटेल रेवोमल परमार जे अॼु बारस जी रस्म आहे। उन में जेका सा संदसि पुटनि पीथाराम, भारूमल, सतियोमल, हेमलोमल, लालूमल ऐं ॿियनि भाइरनि अज़ीज़नि तरफ़ां अॼु जेका सा बारस जी मानी जो प्रोग्राम रखियो वियो आहे। इन में सिंध जी कुंड कुड़छमा बिरादरी जे मोअज़्ज़िन वॾे अंग में शिरकत कई आहे ऐं इन जेका सा प्रोग्राम में सत्संग जे लाइ स्पेशली सिंध जे मुख़्तलिफ़ वाण वस्तियुनि खां भगत साहिबान ऐं रेवोमल परमार जी शख़्सियत सां मोहबत कंदड़ बिरादरी जा काफ़ी सारा मोअज़्ज़िज़ अची शामिल थिया आहिनि। उन मौक़े ते तमामु बहितरीनु भंडारो ऐं प्रसाद जो प्रबंध कयो वियो। तमामु बहितरीनु जेका सा महिमा कई वई ऐं हिन सत्संग में संदसि पुटनि तरफ़ां आयल मोअज़्ज़िज़ महिमाननि खे गुलनि जा हार पाराए आजियां पिणु कई। इन मौक़े ते मुख़्तलिफ़ जेके बिरादरी जे माण्हुनि तमामु वॾे अंग में शिरकत कई ऐं रेवोमल परमार जे रूह खे सवाब ख़ातिर जेका सा तमामु बहितरीनु सत्संग ऐं उनखां अलावा बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत करे ऐं उनखां अलावा गुलनि जी वर्खा करे तमामु बहितरीनु नमूने आजियाणो पेश कयो वियो। रेवोमल जा फर्ज़ंद पीथियोमल तरफ़ां भगत साहिबान ऐं उनखां अलावा आयल ख़ासि महिमाननि खे गुलनि जा हार पिणु पाराया विया ऐं तमामु बहितरीनु शेवा कई वई। यादि रहे त रेवोमल पटेल परमार बिरादरी जो तमामु हिकु वॾो नालो हो ऐं संदसि ख़ाल भरिजण जहिड़ो न आहे ऐं संदसि पोरनि तरफ़ां अॼु यज्ञ कयो वियो आहे, जंहिंमें इलाइक़े जे मुख़्तलिफ़ माण्हुनि मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई आहे। वधीक तव्हां हिन वीडियो में ॾिसी सघो था त बिरादरी जे माण्हुनि जी शेवा थी रही आहे। तमामु बहितरीनु जेका सा सत्संग जो प्रोग्राम जारी आहे। ऐं तव्हांजो ख़ादिम दोस्त वफ़ा सुमरो लाहौती मोकिलायूं था, जेॾा पेर तेॾा ख़ैर ख़ैर।